तंगवानी लॻ नामालूम हथियारबंदनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में ॿ ॼणा थॾे ते क़तल। हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न ई वाक़े जो कारण मालूम थी सघियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि तंगवानी लॻो भाउ खोसो जी हद चांदनी चौक वेझो नामालूम हथियारबंदनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हैबत शहीद रहवासी माशूक अली ॾाहाणी ऐं आचर बखराणी थॾे ते क़तल थी विया। हथियारबंद मौक़े वारदात तां फरार थी विया। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई वाक़े जो कारण मालूम थी सघियो आहे।